तो भगवान राम छा था चवन वाल्मीकि रामायण में, और वही गाल श्री कृष्ण भगवान भी चवन था भागवत में। चवन था वो चाहे भुलजी भी वने चई करे, उनके याद रहे न रहे, अगर एक बार ईमानदारी से चई छड़ी दिल से, तो पोइ मां उनके पहुँचाए रहंदो आहियां, उनकी बाह पकड़े रखंदो आहियां, उनके जन्म मरण में नरकन में गलत जूनन में वञण न ॾींदो आहियां। ये भगवान जा वचन ध्यान ॾिजो। असांजे संतन हिकिड़ी सच्ची घटना ॿुधाई कि हिकिड़ो वॾो नास्तिक माण्हू हुयो, वॾो नास्तिक, कॾहिं आस्था न रखंदो। नास्तिक जो अर्थ छा आहे? जंहिंजी आस्था कोन्हे भगवान में, उहो ई नास्तिक आहे। न आस्था है थी नास्तिक। लेकिन एक ॾींहुं कंहिं दोस्त जे संग में चईसि भाई हलणो त गॾु आहे, 5 मिंट बचियल आहिनि, मूंसां गॾु वेही रहो। चई यार तूं विहारे तो ठीकु आहे, लेकिन मुंहिंजो कोई श्रद्धा विश्वास कोन्हे। चई तूं वेह त सही भाई। उहो वेही रहियो। उन ॾींहुं इहो ई प्रसंग निकितो जेको तव्हां ॿुधो, वाल्मीकि रामायण जी इहा ई घटना निकिती। ऐं उन सेठ जी जेको नास्तिको ॿुधो, उन जे मन में हिकिड़ी चालाकी आई। चई वैसे ई मां भॻवान खे त बिल्कुलु न मञींदो आहियां, ऐं हिन जहिड़ो सरल साधन मां ज़िंदगीअ में न ॿुधो आहे। हे न माला घुमाइण लाइ था चवनि, न तपस्या करण लाइ था चवनि, न स्वाहा स्वाहा करण लाइ था चवनि, न कोई पुस्तक पढ़ण लाइ था चवनि। कमाल आहे। हे बसि एतिरो था चवनि कि हिकु बार चई छॾे अखियूं भरिजी आयूं कि प्रभु वैसे तो मुंहिंजो तव्हां में कोई भरोसो कोन्हे, आस्था कोन्हे, मां न मञींदो आहियां सभु, लेकिन अगरि इहे तव्हांजा वचन सच आहिनि जेके तव्हां चया आहिनि, अगरि तव्हां मञो था इहे तव्हांजी वाणी सची आहे, त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मां चवां थो अॼु खां मां तव्हांजो आहियां, अॼु खां मां तव्हांजो आहियां, तव्हां मुंहिंजा आहियो, हाणे तव्हां मूंखे संभालिजो, ऐं मां कुझु न कंदोमांव। ही ॾाढी वॾी वॾी ॻाल्हियूं चवंदा आहिनि तव्हांजा संत महात्मा, हे कर हो कर, हीअं कर हो कर, यज्ञ कर, कूड़ न ॻाल्हाए, कपट न कर, हीअं न कर, हज़ारे ॻाल्हियूं चवंदा आहिनि। ऐं मां में सभु बुरायूं आहिनि, तव्हांखे त पतो ई आहे, लेकिन मां कुझु न कंदोमांव। हे अगरि तव्हांजा वचन सच आहिनि, अॼु मां तव्हांजे मंदर में वेही करे तव्हांजे साम्हूं चवांव थो अॼु खां मां तव्हांजो आहियां। हा, बसि एतिरी ॻाल्हि चई करे भुलिजी वियो। उहो उन पंहिंजे आत्मकथा में पाण लिखियो आहे कि अलाए कहिड़ी भॻवान जी अहिड़ी कारीगरी थी, अलाए कहिड़ी भॻवान जी अहिड़ी अकारण कृपा थी वई। धीरे धीरे मूंखे कॾहिं न कोई संत मिले फोकट में आशीर्वाद ॾेई वञे, कोई न कोई महात्मा मिले, कॾहिं कॾहिं मूंखे पंहिंजो पाण ई हाणे धीरे धीरे सत्संग मिठो लॻणु लॻो। केॾी महिल मां ॿुधी वठां, केॾी महिल मूंखां उहो राम नाम निकिरी वञे। ईअं कंदे कंदे धीरे धीरे अलाए कहिड़ी जादूगरी थी वई। उन जादूगर जी माखों कूड़ छॾिजी वियो, कपट छॾिजी वियो, धोखाधड़ी छॾिजी वई, बेईमानी छॾिजी वई। धीरे धीरे संतनि जो संग मिठो लॻो, धीरे धीरे सत्संग ते वञणु शुरू करे छॾियुमि। अॼु नौबत इहा अची वई आहे कि मां भॻवान जे भक्तीअ बिना रही न सघंदो आहियां। बोलो सियावर रामचंद्र की जय हो। आहा।